मीरपुर माथेलो ऐं भरपासे ॻोठनि में PPMNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं इन जो फर्ज़ंद म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज़ अहमद ख़ान लुंड तरफ़ां उज़रख़्वाहिनि जो सिलसिलो जारी आहे। PPMNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं इन जो फर्ज़ंद म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज़ अहमद ख़ान लुंड ॻोठ वली मोहम्मद कोराई में वॾेरो महराब ख़ान कोराई जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ ॾिनो माकू में रईस करीम बख्श महर जे भाउ जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॿियनि केतिरनि ई जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ ॻोठनि में ताज़ियतूं कयूं। PPMNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं म्यूनिसिपल कमेटी तालको चेयरमैन मीरपुर मीर शहबाज़ अहमद ख़ान लुंड सां गॾु UC चेयरमैन जहान ख़ान उनड़, सालिक हुसैन लाशारी, गुलशेर अहमद ख़ान बोलदार, अब्दुर्रज़ाक ख़ान बोलदार, साजिद हुसैन टावरी, UC चेयरमैन छॾण इस्लाम ख़ान बोलदार, रईस गुलाम सरवर सियाल ऐं ॿिया केतिरा ई मोज़िज़ माण्हू शरीक हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।